नबीसर रोड में नौजवान साजन कोहली जे कत्ल वारे वाक़े खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करायो आहे तालिब चंडियो। नबीसर रोड वेझो पक्को मोड़ जो रवासी शादीशुदा नौजवान साजन कोहली खिपरो लॻ वारा मोरी में संदसि सोरेजन हथां मुबैन तौर क़त्ल वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। मक़तूल जे वारसन तुलसी मोहन करमचंद बीजल रमेश ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजो नौजवान साजन कोहली संदसि सोरेजन मावजी कोहली वटि ज़ाल वठण लाइ वियो ऐं आख़िर में लाश मिलियो। बासर वॾेरे जा हारी आहिनि जंहिं सबबु केस दाख़िल नथो कयो वञे। साजन नालो हो ऐं हुन जा ज़मीदार पई गॾु आहिनि, कमदार पई गॾु आहिनि। सभु मुंहिंजे पुट खे माना मारे छॾियो। थाणे ते असीं वञूं था त असांजी कोई दांत फिरियाद कोन थो ॿुधे। छोकिरो हुते सवरन में वियो, हुते माना हिननि खे मराए छॾियो। कीरियो हिननि जो मुजीरी आहे, कमदार हिननि जो त हल्को आहे सिंध खिपरो, ज़िलो आहे सागड़ ऐं हिननि खां इंसाफ़ करियो वञे। असांजी अपील आहे हिन खां इंसाफ़ करियो वञे। पिया डोरियूं हिते ना जारे ना करे हा सही तो वीचारी छोकिरी खे मिसकिन खे मारे छॾियो। असांजे खे ससुर न सासू न डोशी जोरी मारियो जे करे हुनी घुराए पोइ माना हिनखे मारियो आहे, घुटा ॾिना आहिनि। तंहिंखां पोइ सफ़ा असांखे माना वरी फ़ोन मुंहिंजे छोकिरे खे कयो आहे। उहो रिकॉर्डिंग अञा भरी पई आहे, उहो रिकॉर्डिंग आहे माना क़तल करे। तंहिंखां पोइ असीं उते विया आहियूं लूण खान वटि समूह हिकिड़े एम्बुलेंस मोबाइल गाॾी हुई, दारसन लाश खणी समा आया। हिननि आला इदारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मक़तूल साजन कोहली जे खून सां इंसाफ़ कयो वञे, जल्द केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ TV न्यूज़, नबीसर रोड।